पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदी ऐं इन में तव्हांखे दोस्तो मां ॿुधाईंदो वञा त हाणे रुंडे खे जेको माई गुलनार ॿुधायो त तोखे हसीना मारणु चाहे थी, जाबर खे मारणु चाहे थी, हू पाण मालकिन बणणु चाहे थी मिल्कीअ जी। हिते रुंडे जा पघर लहंदा चढ़ंदा ऐं रुंडो को न को ग़लती करे वेंदो हसीना जे ख़िलाफ़ु ऐं उहा ग़लती चाकर ऐं सांवल खे फ़ाइदे में अची वेंदी। ऐं होॾां सांवल बि जाबर खे ड्रिॼायो आहे त हाणे चाकर ख़ान जो पको यकीन थी वियो आहे तव्हां गुनाहगार आहियो ऐं मूंखां हू लड़ी वियो आहे छो त मां हुन सां पंहिंजूं सचूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। तव्हां वांगुरु को मकर ऐं फ़रेब नाहे कयो। अहिड़े हिसाब सां उन जा बि पघर लहंदा ऐं चढ़ंदा। हाणे चाकर ख़ान बि वीचार कंदो गुनाहगार कहिड़ो आहे त हाणे ब्रेक ॾींदो हिते अञा कुझु 2-3 किस्तनि में बैकग्राउंड सीन सांवल ॿुधाईंदो छो त अञा फाइनल सीन रहियल आहे जिते सांवल ॿुधाईंदो त जेका तुंहिंजी जेके तूं नंढड़ी अम्मा चवीं थो इहा वॾी गलीज़ आहे, इहा जाबर सां यारी में आहे, क्लियर करे ॿुधाईंदो।